अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवां मोहम्मद पहर शामिल करूँ था हिन वक्त जो खबरों। नाज़रीन, छितो चंड बरसां रोड ते बिठल लोडर चिंगची रिक्शा सां तेज़ रफ्तार सुजुकी टकराई थी वई, जंहिंजे नतीजे में लोडर चिंगची रिक्शा में सवार झिरक जी ॻोठ अरबाब वली मोहम्मद बबर जे रहवासी ओहरे तारिक माछी जो 1 महीने जो मासूम पुट उम्मीद अली माछी मौके ते ही फोत थी वियो। सिंध ऑनलाइन टीवी जे रिपोर्टर अमजद अली सूमरो मौजूद ज़ख्मी में मसमात समानी माछी, मसमात शाजिया, मसमात नजमा, मसमात मुस्कान वज़ीर, वल्द मोहम्मद हसन माछी, सतार माछी ऐं सुजुकी ड्राइवर फजलुद्दीन शोरो शामिल आहिनि, जिनके सिविल अस्पताल मकली पहुचायो वियो, जिते इतला मिलण ते मल्हा अखबार, ॾाॾा आदम, गेंद्रो, महबूब शोरो, मुबारक शोरो ऐं ॿिया अस्पताल पहुता, जॾहिं त ज़ख्मी मसमात समानी माछी समेत कुझु ज़ख्मी जी गॾु जोगी हालत ॿुधाई पई वञे, जिनखे डॉक्टरनि पारां कराची या हैदराबाद मोकिलण जो चई छॾियो आहे। हादसे सबबि ॿई गाॾियूं तबाह थी वियूं आहिनि। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।